नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में खबर ॾींदा हलूं त مسوڀرڳڙي लॻ ॻोठ जيندل कोट में इमाम हुसैन عليه السلام जे عنوان हेठि जलसो कोठायो वियो, जंहिंमें सभई माण्हू शिरकत कई। जलसे जी शुरूआत अल्लाह पाक जे कलाम सां थी। तलावत में हाफ़िज़ नईम रज़ा हाले पोटो कई। इन मौक़े ते महफ़िल खे ख़िताब कंदे कारी आशिक़ अली राजपर चयो त इमाम हुसैन عليه السلام दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ पंहिंजे बचनि समेत साथियुनि जा नज़राना ॾेई करे इस्लाम खे ज़िंदा करे ॾेखारियो आहे। इन वधीक चयो त इमाम हुसैन عليه السلام सां सहाबा इकराम बि तमामु घणी मोहबत कंदा हुआ। इन वधीक चयो त इमाम हुसैन عليه السلام खे कुफे जे माण्हुनि ख़त लिखी घुरायो। इमाम साहब असांखे अची दीन सेखारियो। हिन चयो त इमाम हुसैन करबला जे मैदान में दुश्मन सां हिम्मत बहादुरी सां पाण मलाए ॾेखारियो, पर ज़ालिम अॻियां कॾहिं बि न झुकियो। इन वधीक चयो त सहाबा इकराम बि अहले बैत सां गॾु हूंदा हुआ। अल्लाह पाक सहाबा इकराम जो बि मान मर्तबो बुलंद कयो आहे। असां मुसलमान खे सहाबा कराम जी बि इज़त करणी पवंदी, आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भी इज्जत करनी पवंदी। हिन चयो त नौजवान पंहिंजो वक़्तु ज़ाया न करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ज़िक्र जी प्रचार कनि। हिन वधीक चयो त पंहिंजे माउ पीउ जी भी खिदमत करे, उन्हनि खां दुआऊं वठो, इन में कामयाबी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।